मयारो स्टेशन के ॻोठ तेगा में गुज़रियल रात चोरी बाद भाॻीन ऐं पुलिस पारां चोरनि जा पेरा खणंदे चोरी थियल सामान ॻोठाणे ज़ोएब समूह के घर में हथ करे वरितो। ॻोठाणनि मूजिब ज़ोएब समूह आइस जो आदी है, जंहिं सबब ॻोठ ऐं आसपास में चोरियूं करण हुन जो मामूल है। पुलिस ज़ोएब समूह के तहवील में वठंदे गिरफ्तार करे छॾियो। सूबाई वज़ीर जाम इकराम धारेजो जी दादू में सहाफ़ियुनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उन मौके ते जाम इकराम धारेजो चयो त पंजाब में इंसानी जानियूं ज़ाया थियण ते अफ़सोस है। सिंध हुकूमत सुपर फ्लड लाइ मुकम्मल तैयार है। पाणीअ जो सही अंदाज़ो लगाइण तमामु ॾुखियो आहे। असांजा चूंडियल नुमाइंदा बचाव बंदनि जो दौरो कर कंट्रोल रूमनि सां राब्ते में आहिनि। वफ़ाक़ खे घुर्जे त हू MNB ड्रेन ते कमु करणु शुरू करे छॾे। सिजावल में सूबाई वज़ीर ऐं फोकल पर्सन मोहम्मद अली मलकानी की सदारत हेठ इजलास थी गुजरियो। इजलास में MNA सैयद अयाज शाह शिराज़ी, MPA शाह हुसैन शिराज़ी, MPA हीर सोहो, ज़िले काउंसिल चेयरमैन, डिप्टी कमिश्नर, SSP ऐं मुख़्तलिफ़ खातनि के अमलदारनि शिरकत कई। उन मौके ते सूबाई वज़ीर ऐं फोकल पर्सन मोहम्मद अली मलकानी चयो त ॿोॾ वारी सूरत हाल के मुंहुं ॾियण लाइ हिफ़ाज़ती बंदनि समेत इम्कानी मुतासिर इलाइक़नि जी सुञाणप, लॾ पलाण, रिलीफ ऐं मेडिकल कैंपुनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी। आवाम जे तहफ़्फ़ुज़, बरवक़्त लॾ पलाण, बेड़ियुनि जी फ़राहमी ऐं रेस्क्यू रिलीफ कैंपुनि जी मौजूदगी खे यकीनी बणायो वञे। हिफ़ाज़ती बंदनि ते 24 कलाक निगरानी, मशीनरी ऐं ज़रूरी सामान खे हर वक़्तु रसायो वञे। ज़िले में दाख़िल थींदड़ पाणी सबब सिजावल जा कचे वारा इलाइक़ा मुतासिर थियण जो ख़दशो आहे। समूरा इदारा हाई अलर्ट आहिनि। समूरनि इदारनि खे हिक हिकमत अमली हेठि कमु करणो पवंदो। टंडोजाम में सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जे तक 10 लाख स्क्वायर फुट पेवर ब्लॉक विरायो वियो। उन मौके ते PP अॻवान रावल शर्जील मेमण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त टंडोजाम ऐं टंडो फज़ल जे टाउन कमेटीज़ में पेवर ब्लॉकनि सां भरियल 100 ट्रकूं UC चेयरमैन ऐं चूंडियल नुमाइंदनि हवाले कयूं वयूं आहिनि। शर्जील इनाम मेमण सॼी सिंध में सभ खां वधीक कमु पंहिंजे तक में कराया आहे। पहिरें फेज़ में 9 लाख स्क्वायर फुट पेवर ब्लॉक लॻराया आहिनि। हाणे ॿिए फेज़ में 10 लाख ब्लॉक लॻराए रहिया आहियूं, जॾहिं त टियों फेज़ भी जल्द आवाम के सामूं रखियो वेंदो। सखर ज़िले काउंसिल चेयरमैन सैयद कुमेल हैदर शाह चयो आहे त ॿोॾ वारी सूरत हाल के मुंहुं ॾियण लाइ ॿेड़ियूं तैयार आहिनि। सखर ज़िले जी आवाम के जिते भी ज़रूरत हूंदी उते पहुची मदद कंदासीं। सखर जी कच्ची आबादियुनि में माण्हुनि खे बचायो वियो आहे। मुश्किल वक़्त में आवाम के अकेलो न छॾियो वेंदो।